नाज़रीन, असां सां गॾु हिन वक़्तु एहसान लगारी साहब मौजूदु आहिनि। पाण इरसा जी कमेटी में मेंबर बि हुआ ऐं पाणी ते ॾाढो हिननि जो कमु आहे। ऐं सिंध जी सूरत हाल जेकी पाणी जे हवाले सां तव्हां सभिनी जे अॻियां आहे त सिचुएशन हींअर बदतर थींदी वञे। ऐं त हुन हवाले सां पुछूं था त सिंध में जेकी पाणी जी खोट आहे उन जो सबबु छा आहे? तव्हां ॾिसो त पोइ 15 ॾींहंनि खां सॼी सिंध में शयूं साम्हूं थी आयूं। असुल ॻाल्हि इहा आहे, जॾहिं ही आगाटो ख़रीद पाण वटां शुरू थींदो आहे 1 अप्रैल खां ऐं 10 जून खे पाण आगाटो ख़रीद चवंदा आहियूं। ऐं बाक़ी पोइ जेको बाक़ी टाइम आहे सेप्टेंबर ताईं उनखे पाण वरी चवंदा आहियूं लेट ख़रीद। त उन वक़्तु जॾहिं 1 अप्रैल थी तॾहिं असां वटि डैमनि में बि पाणी हो ऐं ओवरऑल सिचुएशन अहिड़ी बहितर हुई जो सम्झोसीं पिए त हींअर असांजो आगाटो ख़रीद ॾाढो बहितर थी। पर हिन में 3 बुनियादी महरिक आहिनि हिन वक़्तु पाणी जी शॉर्टेज जा। हिकिड़ो बुनियादी महरिक इहो आहे त इरसा जेको सिंध खे पाणीअ जेको मिलणो हो उनखे अप्रैल ऐं मई जे छॾियल वोकरनि मां कटे करे ॾिनो, जेको हिकिड़ो नाजाइज़ गैर क़ानूनी ऐं गैर आइनी तरीक़ो थियो। ईअं त मार्च जे विच धारे ऐं अप्रैल जे शुरू में बरसातूं बि थियूं। पंजाब जेको आहे पंहिंजो पाणी न खयो ऐं पाणी उनखे छॾे वियो अप्रैल में। हेठि पंजननि खां बि हेठि वोकरा आया ऐं ॿियो वरी तौसा में बि इन करे वोकरा आया जो पंहिंजो काबुल दरिया में 115 सैकड़ो रवाज खां वधीक पाणी आयो, जेको अमूनबी तौरु पाणी ईंदो आहे। साण गॾु टी जेका अहम हुई ॻाल्हि उहा इहा हुई त वापडा जेका वापडा चवंदा आहिनि न, जंहिंखे भुटे साहिबु सफ़ेद हादी चयो हो, उहो हक़ीक़त में पूरे पाकिस्तान लाइ चइनी सूबनि लाइ अञा ताईं उहो सफ़ेद हाथी आहे जंहिंजे करे सॼो पाकिस्तान भोॻे थो। हाणे वापडा इहो चयो उनजा T4 T5 ॿ सुरंगूं आहिनि जेके पावर हाइडल जनरेशन जे लाइ ठहनि थियूं पियूं। उन्हनि चयो त बाबा पाणी जी सिध तव्हां मथे न रखो, इहो पाणी जेको डैमनि मां कढो त जीअं असां पंहिंजो मरमती कमु करे सघूं। हाणे उहो पाणी जॾहिं तौसा ऐं पंजनत खां डाउन आयो, जेको पाणी पंजाब इस्तेमालु न कयो ऐं सिंध वटि जॾहिं उहो पाणी पहुतो, उहो सिंध जी इंडेंट खां उन जी घुर्ज खां वधीक हो। पर सिंध जा त उहे सुकल हुआ त उहो पंहिंजी घुर्ज खां वधीक उन्हनि पाणी खणी वरितो। पोइ हिननि इहो छा कयो, 12 मई ते जेका उहा कमेटी जी मीटिंग थी उन्हनि में इहो नोटिफाई करे छॾियो, यकतरफ़ो फ़ैसिलो कयो इरसा त इहो पाणी असां कटे वठंदासीं। ऐं पोइ छा कयो त चयूं त बाबा पंजाब पाणी घटि कयो आहे, सिंध वधीक खयो आहे। इहो आहे ई कोन। 1991 जे कार्ड में इन ई अरसे लाइ पाकिस्तान जो सिंध जो पाणी हो 8 MF खां वधीक हो। साॻे नमूने सिंध त 6 MF खयो, पर उन में नथा वञूं। पाणी हूंदे सूंदे ॿिन्हिनि डैमनि में हूंदे ऐं इनखे मंगला तरबेला ऐं चश्मा में हूंदे सिंध खे हिकिड़ी अजीब फ़ैसिला साज़ी जे नतीजे में इहो भोॻणो पियो आहे। हाणे कल्ह हिननि पाणी वधीक छॾियो आहे, जेके पहुचण असांखे सम्झणु खपे त चश्मा ते असांखे पाणी थो मिले, उहो 630 किलोमीटर परे आहे गुडू खां। पहुचंदे उनखे ईअं सम्झो त वरिया लॻी था वञनि। साॻे नमूने माना उहो पाणी जॾहिं कोटली ते पहुचंदो त तौसा खां छॾियल पाणी कोटली ताईं 22 ॾींहंनि खां 1 महीने में पहुचे थो। त इन जे करे सभ खां वधीक बेवाही कोटली ते अणाट आहे। हुकूमत सिंध उन में आपाशी खाते बि लिखियो, आपाशी जे वज़ीर बि ॻाल्हायो, वज़ीर आला सिंध बि ख़त लिखियो, जंहिंजे नतीजे में काल्ह हुननि पाणी छॾियो आहे, जेको हाणे 1,40,000 जे लॻभॻि डाउन थी वियो आहे। इन सॼे पस मंज़र में हिकु ॻाल्हि सिधी सही आहे, हिकु अहिड़ो ग़लति फ़ैसिलो जेको 20 ॾींहं अॻु में कयो वियो, जंहिंजे करे सिंध भोॻियो आहे। पाणी हूंदे सूंदे ऐं हिकिड़ो क़िस्म जो नाअहली ऐं तासुब जे बुनियाद ते 2 या 3 माण्हुनि जे अजीब फ़ैसिले सॼे मुल्क खे जेको आहे न, ऐं जेको मूं अॼु मुल्क थियो आहे, ही बाबा ॾखिण पाकिस्तान खे तव्हां सुकायो आहे। सिंध ऐं बलोचिस्तान ॾखिण पाकिस्तान आहे ऐं बलोचिस्तान में पाणी सिंध मां वञे थो। जेकॾहिं असां वटि 50 सैकड़ो खां वधीक खोट हूंदी त ज़ाहिर आहे बलोचिस्तान में बि साॻी खोट हूंदी। त इन तनाज़र में पॉलिटिकली मां सम्झां थो त थोरो सेंस हाणे प्रिवेल थियो आहे। वज़ीर आज़म बि उन में इंटरव्यू कयो ऐं जंहिंजे नतीजे में ओकरा बहितर थिया आहिनि।
ऐं मां सम्झां थो त जीअं पाणी जी असांजो तरसील बहितर थिए थी त असांखे पंहिंजे निज़ाम जे अंदरि बि वृक्ष खे बहितर करिणो आहे। सखर खे बि ॾियणो आहे, गुडू खे बि ॾियणो आहे, पर कोटली खे बि ॾींदो आहे। ऐं के वाह बेवाह आहिनि, के वाह वरी ज़ोरावरनि जा आहिनि, उन्हनि ते बि भरपूर पाणी ऐं टेल ताईं पाणी पहुचाइणो आहे। छो जो जेको डिस्ट्रीब्यूटिव जस्टिस आहे उहो इहो चए थो त जंहिंजी बनी भले नौकोट जी नौतकाणी जी हुजे या पंहिंजो कंहिं ॿी शाख जी हुजे या जोई जे जमालनि जी हुजे, उन जी टेल में पाणी असांखे पहुचाइणो आहे। इहा वरी हिते आपाशी खाते खे हिमत करणी पवंदी। त जेको ऑलरेडी पोख थी चुकी आहे उहो जेको उहा वट खाई वेंदी त उनजो जेका लाभ घटि थींदो। ॿियो जेको सारियुनि जो बेजारो हो उहो 15 ॾींहं लेट थींदो, इन करे उहा लेट सारी जी वैरायटी वरी उनजो लाभ घटि थींदो। टियों जेका वक़्त ते पाणी शुरू में मार्च जे महीने में बहितर आयो हुयो अप्रैल जे ॾींहंनि में, उन करे जेका वणनि जी पोख थी हुई, फुटनि जी पोख थी हुई, उन्हनि ते माण्हुनि जो भरोसो हो उहो अर्ली पाणी खे खपंदो आहे। आगटे ख़रीफ़ में ईअं सम्झो त पाणी खपंदो ई असांखे फुटनि जे लाइ आहे। ऐं उन्हनि फसलनि खे बि असरु पइजी वियो। हाणे माना वण घटि थिया त उन जाइ ते सारी थींदी त असांजी वाटर लॉगिंग सैलेंडरी सिम ऐं कलर वधंदो। ॿियो इहो असांखे सम्झणु खपे त हाणे पंजाब में इहो थियो आहे त उन्हनि वटि वण त निकिरी विया आहिनि, वणनि जी जाइ ते जेको वणनि वारो बेल्ट हो या फुटियुनि वारो बेल्ट हो, मुल्तान खां वठी रहीमार खान ताईं, उहो सॼो बेल्ट सारियाल थी वियो आहे या कमनि ते हली वियो आहे। उन्हनि जी कंज़प्शन वधी वई आहे। इन जे नतीजे में जेको असांखे पंहिंजे पाकिस्तान जी टेक्सटाइल लाइ जेका ज़रूरत आहे वण, उहो असां हाणे ॿाहिरां था घुरायूं। सिंध हिकिड़ी माना अहम शइ कई त पोयनि कुझु सालनि में सिंध में इहा प्रोडक्शन वधी हुई। पर अहिड़े क़िस्म जी जॾहिं ग़ैर यकीनी सूरत हाल हूंदी त जेको खातेदार आहे या पोखींदड़ आहे या हारींदारी आहे, उन ज़हन में 100 सुवाल पहुचंदा। इन ॿ शयूं अहम आहिनि। हिकिड़ो त क्रॉप इंश्योरेंस हुजणु खपे जेका असां वटि अञा भई आहे, ऐं ॿियो जेका लेट वैरायटी में जेका प्रोडक्टिविटी वधणु खपे, उन में एग्रीकल्चर ऐं ॿियनि खातनि खे ज़रूरु कमु करणु।